अंदर बख़्श उन जो नालो आहे उहो हिन दुनिया मां वफ़ात करे वियो आहे। असांजी चाची ऐं असांजे चाचे असांखे घर वेठे घुरायो आहे ऐं चयो अथनि त अचो तव्हां पंहिंजा थाम खणी वञो। जॾहिं असां पंहिंजे अबूअ जे कमरे जी सफ़ाई करणु वियासीं त असांजे चाचे ऐं असांजी चाचीअ चयो तव्हांजो छाजो हिकिड़े हिसो आहे, तव्हांजो कुझु बि न आहे, तव्हां हितां हलिया वञो, असां न पिया निकिरूं। असांखे मारे करे ऐं कुटे करे उन्हनि कढियो आहे असांखे घर मां। नाला चवनि था चाची, असांजी चाचीअ जो नालो आहे चाची मुंहिंजो नालो अली वारिस आहे ऐं मुंहिंजे पीउ जो नालो कलंदर बख़्श मेमण आहे। मुंहिंजो चाचनि जी उते जाइ आहे जिते मुंहिंजो चाचो कब्ज़ो करे वेठो आहे। जाइ ते अचणु नथो ॾे ऐं असांखे मारे कुटे कढे थो। उन जाइ में तुंहिंजे वाल साहब हिसो आहे? जी जी। कहिड़ा कहिड़ा माण्हू हुते रहनि था? जी मुंहिंजा ॿ चाचा आहिनि, हिकिड़ो चाचो करीम बख़्श आहे ऐं ॿियो वंश बख़्श। जेको वफ़ात करे वियो तूं पुटाई? जी। अच्छा, तव्हां खे वीडियो पिया वाल साहब जा? जी जी, वीडियो पिया आहिनि मोबाइल में भरिया आया ऐं असांजा चाचा असांजी जॻह ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां SSPH वारनि नशर फरोज़ वारनि सां अपील था कयूं त असांखे पंहिंजे पीउ जो हिसो वठाए ॾिनो वञे। मुंहिंजे पीउ जो नालो कलंदर बख़्श मेमण आहे, उहो गुज़ारे वियो आहे। मुंहिंजो जेको चाचो आहे करीम बख़्श मेमण ऐं गोश्त बख़्श मेमण, असांजे पीउ जो उते हिसो आहे, उहे असांखे हिसो नथा ॾियनि, असांजो हिसो खाइण था चाहिनि। ऐं हे मुंहिंजो भाउ आहे नंढो, असां चऊं था भेनरूं त असांजे भाउ खे असांजे पीउ जो हक़ ॾिनो वञे। मां कलंदर बख़्श मरो मुंहिंजी धीउ आहे। असांजो जेका अबूअ जो हिसो आहे उते असांजे चाचे कब्ज़ो करे वेही रहियो आहे, असांखे अचणु नथो ॾिए। असां इब्रार अली शाह सां अपील था कयूं त असांखे पंहिंजे चाचनि खां हक़ वठी ॾिनो वञे। बस मुंहिंजी जाइ पंहिंजी जेको मुंहिंजो हिसो आहे मुंहिंजे पुट खे ॾिनो वेंदो मुंहिंजे मोए खां पोइ। मूंखे 3 ॿार आहिनि, मां पंहिंजे होश सां थो चवां मुंहिंजे मोए खां पोइ मुंहिंजे पुट जो हिसो आहे। मां कंहिं भाउ खे विकिरो करे न ॾींदुमि।